दोस्तों, भाइरो भेनरो, जीअं सिंधु देश, जीअं साईं GM सैयद। अॼु मां तव्हां सां मुखातिब आहियां। जीअं त सुबुह जो तव्हां वटि 14 मार्च थिए पई ऐं 14 मार्च दरियाहनि जो आलमी ॾिहाड़ो आहे। यानी सॼी दुनिया में दरियाहनि जे तहफ़ुज़ जे लाइ, दरियाहनि में पाणीअ जे वहुकिरे खे यकीनी बनाइण जे लाइ, दरियाहनि जी मालिकीअ जे लाइ, दरियाहनि खे ज़िंदह रखण जे लाइ सॼी दुनिया जा माण्हू उन ॾींहं खे मल्हाईंदा। ऐं सिंध में जीअं त दरियाहनि ते, सिंधु दरियाह ते जेको धाड़ो पंजाब हणे पियो ऐं 1945 वारे ठाह जी भञकड़ी न सिर्फ़ु पंजाब कई आहे, करे पियो, पर मुसलसिल ॾाढ मुड़सी ऐं हिकिड़ो ज़ुल्म ऐं जबर आहे रियासत जे पारां, पाकिस्तान जे पारां, पंजाब जे पारां, फ़ौज जे पारां, पंजाबी इस्टेब्लिशमेंट जे पारां, त हू सिंध जे दरियाह ते धाड़ो हणी चोलिस्तान जी वीरान ज़मीन जेका आहे उनखे आबाद पिया कनि ऐं सिंध जी लखें एकड़ जेका आबाद ज़मीन आहे उहा रेगिस्तान में तब्दील करण पिया वञनि। हाणे आलमी हवाले सां दुनिया में त खोड़ दरिया आहिनि। मां चंद दरियाहनि जा नाला तव्हांजे अॻियां वठां थो, जिन दरियाहनि खे को बि ख़तरो कोन्हे को। ऐं हिकिड़ा दरिया उहे आहिनि जेके तमामु घणनि मुल्कनि मां लंघनि था। उन में पहिरियों त असांजो पंहिंजो दरिया सिंधु दरिया जेको आहे उहो बुनियादी तौर ते हेठि जॾहिं ज़मीन में लहे थो परियां जबलनि खां, त सिराइकिस्तान ऐं सिंध जी ज़मीन खे थो टच करे। पंजाब असां उहो लॻे बि कोन थो, छाकाणि त असां सिंधी सिराइकिस्तान खे पंजाब नथा मञूं। सिराइकी हिकिड़ी अलॻि क़ौम आहिनि ऐं तारीख़ी तौर ते सिराइकी सिंधी उहे हज़ारनि सालनि खां वठी मोहन जे दड़े ऐं इन सिंधु सभ्यता जी क़ौम आहियूं। असीं हिकु क़ौम हुआसीं ऐं असांजो सॼो जेको इलाइक़ो रीजन आहे उहो हिकिड़ो ई आहे। ऐं दरिया जॾहिं त वहे ई सिराइकिस्तान मां ऐं सिंध मां थो, पर जीअं त सिराइकी इलाइक़े में पंजाब पंहिंजी आबादी मुंतक़िल करणु चाहे थो, रिटायर फ़ौजियुनि खे ज़मीनूं ॾेई उते पंजाबी वेंदा, पंजाब जी फ़ौज, पंजाब जा माण्हू उते वञी करे उहो सिराइकी क़ौम खे अक़िलियत में तब्दील कंदा। यानी पाणी सिंध जो था चोराइनि, ज़मीन सिराइकियुनि जी हूंदी ऐं उते आबादी वरी पंजाबियुनि जी कई वेंदी। उनखां पोइ सिंध जे माण्हुनि खे इहा ॻाल्हि घणनि खे ख़बर हूंदी, मतां किन खे न हुजे, त नील नदी जेका आहे उहा नाइल नदी वहे थी जेका मिस्र में अचे छोड़ करे थी, पर मिस्र खां अॻु में जिन जिन मुल्कनि मां गुज़रे थी उन्हनि में मिस्र आहे, युगेंडा ऐं कीनिया मां रवांडा, बुरुंडी, कांगो, एथोपिया, इन्हनि सभिनी मुल्कनि मां उहा नील नदी वहे थी छोड़ थी करे मिस्र में। ऐं उन नील नदीअ खे को बि ख़तरो कोन्हे, उनजी ज़िंदगीअ खे, उनजे वजूद खे, उनजे पाणीअ खे। एतिरनि मुल्कनि जे बावजूदि उहा हज़ारनि सालनि खां वठी वहे थी, उनखे को बि ख़तरो कोन्हे को। उनखां पोइ अमेज़ोन जेको दरियाउ आहे तमामु वॾो दुनिया जो उहो दरियाउ आहे जेको ब्राज़ील, पीरू, कोलंबिया, बोलेविया ऐं वेनेज़ुएला मां वहे थो। उन दरिया खे को बि ख़तरो कोन्हे को, उहो ज़िंदा सलामत आहे। उनजी ज़िंदगी जेका आहे उनखे को बि जेको आहे ख़तरो कोन्हे को। उनखां पोइ मिसिसिपी जेको आहे अमेरिका ऐं कैनेडा जे दरमियान लंघे थो, उनखे ख़तरो कोन्हे को। ऐं येनेसी जेको दरियाउ आहे उहो रूस ऐं मंगोलिया ॿिनि मुल्कनि मां लंघे थो, उनखे को ख़तरो कोन्हे को। उनखां सवाइ हवांग जेको आहे दरिया या येलो रिवर, इहे त चीन मां वहनि था, या लेना जेको आहे उहो बि रूस मां वहे थो, ऐं मेकांग जेको आहे दरिया जेको चीन मां ऐं लाओस आहे उन मां, थाईलैंड मां, कंबोडिया, वियतनाम इन्हनि मां लंघे थो। इन्हनि दरियाहनि खे को बि जेको आहे सो नुक़सानु कोन्हे, उन्हनि जी ज़िंदगी जेका आहे उहा सलामत आहे। ऐं कांगो जेको दरियाउ आहे उहो कांगो, अंगोला, ज़िम्बिया ऐं तंज़ानिया मां वहे थो, उन्हनि खे बि को ख़तरो कोन्हे को। हाणे चवण जो मतिलबु इहो आहे त हिकु त असांजो जेको दरियाउ आहे, दरियाह जॾहिं क़ौमुनि जा उन्हनि क़ौमुनि खां खसिया वञनि,
दरियाह जे जॾहिं निड़ीअ ते नहो ॾिनो वञे, दरियाह खे ईअं यरगुमाल करे यानी खणी वञे पंजाब, इहा सिंध जे ग़ुलामीअ जी हिकिड़ी बदतरीन सूरत हाल आहे। असां बार बार पंहिंजे क़ौम सां, तव्हां सां मुखातिब आहियूं जेके मूंखे ॾिसो था, ॿुधो था, हे नौजवान, हे वकील, हारी, पोरियत, जेका बि सिंध आहे, भाइर ऐं भेणूं जेको मूंखे ॿुधो था, असीं बार बार इहो चवंदा रहिया आहियूं ऐं हिकिड़ो नेरेटिव ॾींदा रहिया आहियूं त सिंध जो दरियाह जो मसइलो, सिंध जे वसीलनि जो मामिलो, तेल, गैस, कोयला, हे कारूं जबल जेको आहे टुके टुके, इहो बि जेको आहे उहो खणी आहे, कोयलो जेको आहे सो थर मां निकिरे थो, उते बिजली पैदा थिए थी, बिजली वञे थी पंजाब। यानी ज़मीनूं बि असांजूं ख़ाली पिया कराइनि, दरियाह जेको आहे उहो बि असांजो असांखां खसिजे पियो। ॿोली सिंधीअ जो जेको आहे सो हुननि हशर नशर कयो आहे, उहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे। तारीख़ उबती बीठी आहे, यानी पेर मथे आहिनि सिसी हेठां, उहा तारीख़ जेका कूड़ ऐं ठगी वारी, उहा पढ़ाइनि पिया असांखे। असांजी असुलु तारीख़ जेका आहे उहा हुननि गुम करे छॾी आहे। वसीला मादनी जेके बि आहिनि उन्हनि जी फुरलुट माल गनीमत तौरु उहा उहो कनि पिया। हाणे बुनियादी सुवालु हिते इहो आहे त असल अॼु जी जंग जेका आहे सा आहे नेरेटिव जी जंग, मौक़ुफ़ जी जंग, या जेका नफ़्सियाती जंग आहे, वारफेयर आहे। इन में थींदो हीअं त रियासत पंहिंजो नेरेटिव मज़लूम क़ौमुनि में लाहींदी आहे, पंहिंजे दानिश्वरनि जे मार्फत, पंहिंजे मीडिया जे मार्फत, टेलीविज़न ते, ड्रामनि जे ज़रिए, इश्तिहारनि जे ज़रिए, रेडियो ते, ॿियनि जेका डिबेट्स कनि था उन्हनि जे थ्रू, यानी रियासत नेरेटिव लाहींदी आहे मज़लूम क़ौमुनि जे माण्हुनि जे ज़हननि खे ईअं जेको आहे सो हाईजेक करण जे लाइ, त पोइ तव्हां ग़ुलाम छाजे लाइ आहियो? ग़ुलाम न आहियो तव्हां, ॿाहिरि ऐं पंहिंजा वॾो भाउ आहे, तव्हां थोरा नंढा हुन खां, ऐं सभु मिली जुली रहंदासीं, सभु मुस्लमान आहियूं, मुस्लमान हिकिड़ी क़ौम थींदी आहे। इहे पोपटियूं वेठा पढ़ाईंदा आहिनि। ॿियो नेरेटिव हूंदो आहे जेको तारीख़ी हक़ीक़ी नेरेटिव हूंदो आहे। ॿियो मौक़ुफ़ हूंदो आहे जेको ज़मीन जो मौक़ुफ़ हूंदो आहे, जंहिं ज़मीन ते तव्हां हींअर बीठा आहियो। तव्हां मां को बि सिंधु दरिया जे किनारे ते वञी बीहे, दरिया सुकल आहे, वारीअ खे हीअं खणी तव्हां जॾहिं हीअं छाणींदो न, तव्हांजो उहो जेको मौक़ुफ़ आहे तव्हांखां खसियो थो वञे। तव्हांजे धरतीअ जो मौक़ुफ़, तव्हांजे तारीख़ जो मौक़ुफ़। हज़ारनि सालनि खां असांजा अबा ॾाॾा जंहिं तरीक़े सां हिन ज़मीन जे लाइ, हिन मादिरे वतन सिंधु देश जे आज़ादीअ जे लाइ विढ़िया आहिनि, उन्हनि शहादतूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हर गासिब जे अॻियां सिंध जा जेके मुहिब वतन माण्हू आहिनि, उहे जेके तलवारूं खणी ऐं पंहिंजे वतन जो हुननि दिफ़ा कयो आहे। उहो मौक़ुफ़ इहो आहे जेको अॼु फ़िक्रे साईं जेम्स जंहिंखे चऊं था, उहो मौक़ुफ़ जेको सिंधु देश जे आज़ादी जो मौक़ुफ़ आहे, जेको वतन जो मौक़ुफ़ आहे, जेको असांजे हिन यानी नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त करण वारो जेको मौक़ुफ़ आहे, इन मौक़ुफ़ खे मुसलसल रियासत, उन जा दानिश्वर, उन जा दलाल, इहे जेके से लुआड़ींदा रहनि था त जीअं माण्हू गुमराह रहनि। छाकाणि त ॾिसो, जंहिं ॾींहुं क़ौमुनि खे ग़ुलामीअ जो अहसासु थींदो आहे, आज़ादी उन ॾींहं खां शुरू थींदी आहे। आज़ादी का ईअं कान्हे माने, यानी तव्हांखे उन शइ जो इदराक जंहिं ॾींहुं थियो, जंहिं भिटाई साईं चयो न, अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। ॾुख जो मतिलबु आहे त जंहिं ॾींहुं तव्हांखे इहा ख़बर पवे, इहो रियलाइज़ कयो तव्हां त तव्हांजी क़ौम, तव्हांजो वतन ग़ुलाम आहे, उन ॾींहुं इंसानु पंहिंजे अंदर में जेको न रत रहंदो आहे। छाकाणि वञी भणा असां हेॾी वॾी तारीख़ी क़ौम, सिंधी क़ौम जेका दुनिया जे चंद यानी उन्हनि क़ौमुनि मां असीं आहियूं जिन यानी तहज़ीब जा बुनियाद रखिया। सिंध जी तहज़ीब पई ग़ुलाम थिए, दरिया रुॻो कोन पियो खसिजे। सिंधी क़ौम जी ग़ुलामी, सिंध जे उन हज़ारनि सालनि जे तहज़ीब जी ग़ुलामी जो जंहिं ॾींहुं तव्हांखे अहसासु थींदो, तंहिं ॾींहुं तव्हां पंहिंजे अंदर में हिकिड़ी पीड़ा महसूसु कंदो। शाह भिटाई पियो ग़ुलाम थिए, रनी कोट खे पिया ग़ुलाम कनि, हे मोंझे दड़े खे पिया ग़ुलाम कनि। हे असांजे इन दरिया जेको असांजे सुञाणप आहे क़ौम, वतन, ॿोलीअ जी, हे उनखे पिया ग़ुलाम कनि। इहो जेको इतराक आहे, इहा जेका सम्झ आहे, इहा तव्हांजी तॾहिं तव्हांजे ज़हननि में ईंदी जॾहिं तव्हां क़ौमी तहरीक जे मौक़ुफ़ खे ॿुधंदो। जेको माण्हू क़ौम हुजण जो इनकार करे, जेको माण्हू आज़ादीअ जो इनकार करे, जेको माण्हू पंहिंजे मादिरे वतन जो इनकार करे,
जेको माण्हू पंहिंजी तारीख़ जो इनकार करे ऐं जेके सम्झनि त बाबा पाकिस्तान में वेठा आहियूं पुलो पंजाबी वॾो भाउ पोइ हीअं हुआ, इहे माण्हू जेके पाकिस्तान में रहण जी ॻाल्हि कनि था, यादि रखो अॼु खां पोइ हाणे सोशल मीडिया जो दौरु आहे, सरकारी मीडिया कान्हे का, जेको माण्हू पाकिस्तान में रहण जी ॻाल्हि करे उनखे तव्हां पंजाबी डिक्लेयर कयो। उहो सियासी तौर ते पंजाबी आहे, उहो नफ़्सियाती तौर ते पंजाबी आहे, उहो हिन मादरे वतन सिंध जो जेको माण्हू कोन्हे को, भले हुनजे मथे ते टोपी हुजे सिंधी, कुल्हे ते अजरक हुजे, पर उनजे दिमाग़ में सिंध न हुजे, उनजे ज़मीर में सिंध न हुजे, उनखे असीं पंजाबी सम्झंदासीं। इहो वाइदो कयो अॼु खां पोइ को बि माण्हू जेको तव्हां वटि अचे तकरीर करे कचहरियूं करे हे करे हो करे, तव्हां हुनखां पुछा कयो त बाबा असीं सिंधी आहियूं, सिंध वतन आहे असांजो, आज़ादी हक़ आहे असांजो, तूं आज़ादी जो हामी आहीं या न, पाकिस्तान में ग़ुलामीअ जो इनकार करीं थो या न, जेकॾहिं उते हो तव्हांखे तिगड़मबाज़ी कंदे नज़र अचे न, हीअं आंगुर करे चओ त तूं सियासी तौर ते पंजाबी, तूं असांजो न आहीं। जेके शाइर चओ न, असां मजा हुजी त कंधु कपाइजांइ, समूरी क़ौम खे न तूं लॼाइजांइ। तंहिंजे करे इहे माण्हू जेके अॼु बि हेॾी वॾी वेधनि खां पोइ बि दरिया ज़मीनूं वसीला, हे असांजो सॼो वजूद जेको आहे उनखे पंजाबी निपूड़ीनि पिया, पाकिस्तान जे नाले में, ॿी क़ौमी नज़रिये जे नाले में, 73 जे आइन जे नाले में, पंजाब खे वॾो भाउ करे उनजी आड़ में, इहे जेके बि ग़ुलामीअ में पंजाब सां गॾु आहिनि, ग़ुलामी जे ख़िलाफ़ु नथा ॻाल्हाइनि, उन्हनि खे असीं सियासी तौर ते पंजाबी था सम्झूं। इन करे मां अॼु वरी बि तव्हांखे चवां थो त 14 तारीख़ ते सॼी सिंध में हर शहर में ऑलरेडी निकिरंदा माण्हू, समूरियूं पार्टियूं चवनि थियूं, क़ौमपरस्त, अदीब, दानिश्वर, हारी, पोरियत, ऐं आउं तव्हांखे चवां थो त निकिरो, जेसीं ताईं असांजो माण्हू मालिकी न कंदो पंहिंजे वतन जी। इहो कोन्हे त हे रुगो चंद सौ जेके आहिनि से सियासी कारकुन जस्मम जा निकिरंदा ऐं जस्कम जा निकिरंदा, जीएस महाज़ जा निकिरंदा, न, असीं त आहियूं, पर वतन क़ौमुनि जो थींदो आहे त पोइ क़ौमी जदोजहद बि क़ौमूं कंदियूं आहिनि। इन करे मां चवंदो आहियां सदाईं पुरअज़म सियासी जदोजहद, पोइ क़ौमी मज़ाहिमत। पुरअज़म सियासी जदोजहद कीअं, मां तव्हांखे 3 ॻाल्हियूं थो ॿुधायां, इहे बि शयूं तव्हां यादि रखो। ॾिसो, जंहिं सियासी पार्टी क़यादत लीडर कैडर जेको सियासी आहे, उनजे रवैये में, उनजे फ़ैसिले में, उनजे ॻाल्हाइण में, उनजे नुक़्ते नज़र में जेकॾहिं मज़ाहिमत न आहे त उहो सम्झो त उहो आज़ादी ॻाल्हि नथो करे। आज़ादी मज़ाहिमत सां मशरूत आहे, उहा पुरअज़म सियासी मज़ाहिमत। ॿियो पहलू थो ॿुधायांव, पहिरें मज़ाहिमत मशरूत आहे तव्हांजे नुक़्ते नज़र सां। आज़ादी जिन जो बि नुक़्ते नज़र न आहे, उहे चवंदा त न न हे जेको असीं फलाणाऊं टीराऊं मटीराऊं, उहे मज़ाहिमत ॾे कोन वधंदा। तंहिंजे करे असां जीअं सिंध मुतहदा महाज़ अॼु पंहिंजे क़ौम खे मां क्लियर थो चवां त जेका क़ौमी मज़ाहिमत आहे उहा ई आज़ादी आहे, ऐं आज़ादी जेको नथो चाहे उहो मज़ाहिमत जो इनकार थो करे। नंबर 1। नंबर 2, पुरअज़म सियासी जदोजहद। पुरअज़म सियासी जदोजहद कहिड़ी, जेका दुनिया सां ॻंढण जे लाइ, आलमी सिफ़ारतकारी सां जोड़ण जे लाइ, माण्हुनि खे अवेयर पैदा करण जे लाइ, अवेयरनेस पैदा करण जे लाइ, उहा पुरअज़म सियासी जेका जदोजहद आहे उहा असीं कयूं था। इन करे जेके फ़ैसिला तव्हां पंहिंजे मन मर्ज़ीअ सां था कयो, हिकिड़ो त लीको बि निकितल आहे, हाणे मां उन ते नथो ॻाल्हायां जो असीं सभु हींअर जदोजहद में आहियूं, हिकिड़ा लीका ऐं दायरा बि आहिनि, उन ते करे ॿिए हंधि ॻाल्हाईंदासीं, ॿिए दफ़े ॻाल्हाईंदासीं। पर दायरनि खां हटियल, लीकनि खां हटियल, कद कछे जिन जो रखियो अथनि त वाह हिन खां ॿाहिरि न आहिनि, उन खां हटी करे जेका सियासत थिए थी उनखे त मां चवां उहा पुरअज़म सियासत आहे, उहा थियणु घुरिजे। हुनजो पहिरियों ॾाको कहिड़ो, पहिरियों मज़ाहिमत जेको नथो करे माना उहा आज़ादी नथो चाहे। ॿी पुरअज़म सियासत जेका तव्हांखे आलमी दुनिया सां जोड़ींदी, क़ौम सां जोड़ींदी, कैडर खे तरबियत थींदी उनजी, उहो जेको पुरअज़म सियासत जो मतिलबु आहे त पंहिंजा फ़ैसिला पाण कयो। 3 शइ आहे हिकिड़ी जेका आहे सखणी सरगर्मी।
अब असीं बि लॻा पिया आहियूं माना लतीफ़ चए माना घटि नथा कयूं असां हीअं बि कयूं असां हीअं कयूं सरगर्मिड़ी करण जो मतिलबु आहे त तव्हां पंहिंजे हुजण जो समाज में हिकिड़ो अहसासु था ॾियारियो यानी ज़िंदगी मौत जो मामिलो आहे उन ते हीअं अखियूं ॻाढ़ियूं करे निकिरणु ग़ुलामीअ जो वजूद जो जेको ख़तरो आहे क़ौमी ग़ुलामी माना क़ौमी वजूद जो ख़तरो जॾहिं कंहिं क़ौम जो वजूद ख़तरे में हुजे त उनजे सियासी लीडर खे अॻुवाण खे केडर खे क़ौम खे हीअं अखियूं ॻाढ़ियूं करे दुश्मन सां हीअं करे जेको ॻाल्हाइणो पवंदो न जेकर असीं उहो नथा कयूं सखणियूं सियासी सरगर्मियूं था कयूं अलाह मुंहिंजो बि माना मिड़ी नालो गंढिजी अचे अलाह सोशल मीडिया आहे मुंहिंजो मिड़ी फोटू वोटू अचे न इन करे मां इहा ॻाल्हि सिंधी क़ौम जे अॻियां रखां थो 14 तारीख़ निकिरो रोडनि ते निकिरो रस्तनि ते निकिरो शहरनि जे चौराहनि ते निकिरो पंहिंजूं फैमिलियुनि समेत निकिरो भेणूं भाउ ॾिसो अधु आबादी असांजी औरतुनि ते आहे औरतुनि खे पंहिंजो ग़ुलाम न सम्झो दुनिया तमामु तेज़ीअ सां तब्दील थी चुकी अथव हिते जी औरत जेका यूरोप जी आहे उहा मर्द जे बराबरि आहे उहा क़ैद न आहे उहा ॿारनि ॼणण जी मशीन कान्हे का हिते जो चइजे भाउ तूं ॿारनि ॼणण जी मशीन आहे तुंहिंजो रुॻो कमु आहे त बुर्ज खाने वेही मानी पचाए ॾे असांखे न इन करे औरतूं जेसीं ताईं सियासी ऐं मुआशी तौर ते मुआशरती तौर ते मर्द सां बराबरि न आहिनि उन्हनि जे बराबरि हक़ खे तस्लीम नथा कयूं तेसीं ताईं बि असीं क़ौमी आज़ादी नथा वठी सघूं त इन करे असांजूं भेणूं भाइर बुज़ुर्ग नौजवान पंहिंजे शहरनि में निकिरो ऐं उते इहो खुलियल तौर ते ऐलान कयो त असांखे पाकिस्तान न खपे हे सॼियूं जेके बुरायूं आहिनि इहे इन करे आहिनि त असीं ग़ुलाम आहियूं ग़ुलामीअ जो इनकार कंदो तॾहिं दरियाह बचंदो ग़ुलामीअ जो इनकार कंदासीं तॾहिं ज़मीनूं बचाए सघंदासीं वसीला बचाए सघंदासीं कारूं झर हेॾा पहाड़ क़ौमुनि जा पहाड़ जॾहिं उन्हनि जा कंध जॾहिं झुकाए के रियासत को साम्राज्य इन खां वॾी का ग़ुलामी थींदी आहे छा तंहिंजे करे मां 14 तारीख़ जे लाइ चवां थो सॼी क़ौम निकिरे केडर बि निकिरंदो ऐं पंहिंजनि इन्हनि क़ौमी मसइलनि ते दरियाह खां वठी पाण में हिकिड़ी आदत विझो जॾहिं क़ौमी लीडरशिप का सॾु हुजे रोड ते निकिरी अचो ॿाहिरि निकिरी अचो बेखौफ़ थी करे जदोजहद कयो इन करे इहा मुंहिंजी ॿी जेका पॉइंट हुई ऐं उन खां सवाइ मां सम्झां थो त टी ॻाल्हि ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि मां अॼु तव्हांजे अॻियां रखां थो पंहिंजे क़ौम जे अॻियां रखां थो जीअं सिंध मुतहदा महाज़ बहसियत हुनजो चेयरमैन हिकिड़ो ज़िम्मेवार सिंधीअ जी हैसियत में मां पंहिंजे क़ौम जे अॻियां हिकिड़ी ॻाल्हि रखां थो त दरियाह बचाए सघूं था वसीला बचाए सघूं था क़ौमी वजूद जेका बचाए सघूं था ऐं सिंध जी क़ौमी बहाली यानी 1843 में अंग्रेज़नि हिकिड़े आज़ादु वतन सिंध ते जॾहिं कब्ज़ो कयो उहा 1843 वारी जेका ग़ुलामी हुई उहा 1947 में तब्दील थी मालिक तब्दील थियो जीअं ढोर ढगो खपाइबो आहे न बाबा हे जेको आहे गऊं आहे हे ॾांद आहे हिकिड़े जेको चांडियनि ॾांद जेको आहे वरितो चांडियनि वरी जेको मक्सिन खे विकिणी ॾिनो मक्सिन वरी बुरफ़त खे ॾिनो बुरफ़त वरी ॿिए माना ॾांद जा मालिक जेके तब्दील पिया थियनि ॾांद साॻियो मुसीबत में आहे सिंध जी ग़ुलामी 1843 वारी 1947 में मुंतक़िल थी ग़ुलामी मुंतक़िल थी अंग्रेज़ अॻे ग़ुलाम कयो हो उहा ग़ुलामी असांजी पंजाबी जे हवाले कई हाणे पंजाबी असांजो आका आहे उहो लॻो पियो आहे उहो जेको आहे फुरे पियो लुटे पियो तबाह पियो करे बर्बादु पियो करे ऐं असांजा खोड़ माण्हू जेके आहिनि अञा चवंदा असांजो जेको वॾो भाउ आहे पंजाबी असीं चवंदा न सिंधीअ में चवणी आहे त भाड़े भाउ खां खट ख़ाली चवणी आहे अहिड़ो जेको आहे न भड़ुओ भाउ असांखे पंजाब अहिड़ो न खपे तंहिंजे करे सभु कुझु बचाए सघूं था ऐं हाणे मूंखे जेको दोस्तनि ॿुधायो त हाणे सिंध असेंबलीअ में करारदादूं कुझु दोस्तनि ॻाल्हायो आहे कुझु जेको वॾेरनि ॻाल्हायो बि आहे त बाबा असीं न ॾींदासीं हीअं न कंदासीं ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो तव्हांजो ई वज़ीर आला इन अॼोके या जेके तव्हां सरगर्मियूं कयो पिया असेंबलीअ में कुझु ॾींहं अॻु में हुनजो मौक़ुफ़ इहो हूंदो त जॾहिं पुछियो वेंदो त बाबा हे जेके कैनाल पिया ठहनि त वज़ीर आला छा चवंदो अबा कहिड़ा कैनाल अबा छा केनाल असांखे ख़बर ई कान्हे
हाणे तव्हां करारदादूं बाणियो था, हाणे तव्हां जेके असेंबलियुनि में ॻाल्हायो था, हाणे तव्हां पुरजोश में लॻा पिया हो, सुठी ॻाल्हि आहे। देरि आहे त दुरुस्त आहे त इहा बि सुठी ॻाल्हि आहे। क़ौम परस्तनि जे प्रेशर जे करे, उन जदोजहद जे करे, कहिड़े बि सबब जे करे तव्हां जेकॾहिं इन नतीजे ते पुॻायो त इहा ज़्यादती आहे संदसि सां, ठीकु आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां अॼु पंहिंजे क़ौम जे अॻियां रखां थो, मां इन सम्झां, मुमकिन आहे मां ग़लति हुजां, पर मां इन सम्झां थो त 6 केनाल पंजाब कालाबाग डैम जे मुतबादिल तौर ते इहो मनसूबो मैदान ते आंदो आहे। हिकिड़नि माण्हुनि जी राय इहा बि आहे त बाबा हे जेको आलमी बैंक खां $4 अरब वरितऊं केनालनि जे नाले में, कुझु खोटियूं, कुझु हीअं कयूं, कुझु हूअं कयूं, पैसा ज़ाहिर आहे त फ़ौज करप्ट आहे, फ़ौजी ब्यूरोक्रेसी जहिड़ो करप्ट दुनिया में को आहे ई कोन, उहे पैसा खाई विया हूंदा। पर मूंखे ईअं लॻे थो त ईंदड़ जेका स्ट्रेटेजिकली जेका पंजाब जी जेका प्लानिंग इहा आहे त सराइकी बेल्ट जेको आहे, सराइकिस्तान जेको आहे, इन में हू पंहिंजी आबादी मुंतक़िल करणु चाहिनि था। इहा हिकिड़ी मुस्तक़िल साम्राजी हिकिड़ी जेका सूरत हाल आहे, तंहिंजे करे करारदादुनि जे ज़रिए या किन रेलुनि ॿियनि मामलनि जे ज़रिए पंजाब इहे केनालनि तां हथु कोन खणंदो। इहो मुंहिंजो नुक़्ते नज़र आहे, मां सम्झां थो। भली तव्हां असेंबली में करारदाद रखो, भली जेको आहे सो हा वफ़ाक़ी हुकूमत आहे, भला थोरो सिंसियर आहियो न, तव्हां चओ उन्हनि खे त बाबा असीं तव्हांजी वफ़ाक़ी हुकूमत में भाईवारी जेका आहे न शामिल आहियोसीं, निकिरूं था ॿाहिरि, इन करे ॾेखारियो भला। सिंध असेंबलीअ में करारदाद सां कुझु कोन थींदो जेसीं ताईं शहबाज़ शरीफ़ खे ख़बर पए त PPP अलॻि थी थिए ऐं मुंहिंजी हुकूमत वेंदी, पोइ थी सघे थो। पर मुंहिंजो इहो नुक़्तो नज़र आहे त पोइ बि न, पोइ पंजाब इन्हनि दरियाहनि जेके केनाल आहिनि इन्हनि तां हथु कोन खणंदा, इन्हनि खे जेको आहे सो कब्ज़ो करिणो आहे। हाणे सुवालु इहो आहे त असांजो, जीअं मूं चयो त रियासत जो नैरेटिव, रियासत चाहे थी त सिंध जे माण्हुनि खे नैरेटिव जे हिसाब सां इश्यूज़ ते बीहारजे। बाबा हे फलाणो इशू आहे, पाणीअ जो मामिलो आहे, मामिलो आहे पाणीअ जो, बसि ॿियो को वॾी ॻाल्हि कान्हे का, अदा ज़मीनूं अदा बसि कुझु ज़मीनुनि जो मामिलो आहे, ॿियो को वॾो यानी ग़ुलामीअ जो मामिलो न आहे। दरिया जो मसइलो ग़ुलामीअ जो मसइलो आहे, ज़मीनुनि जो मामिलो ग़ुलामीअ जो आहे, वसीलनि जो मामिलो ग़ुलामीअ जो आहे। तंहिंजे करे थियणु छा घुरिजे, इश्यूज़ ते अटकी हलूं या इन ग़ुलामी जेको मजमूई तौर ते इन्हनि समूरनि मसइलनि ऐं मुसीबतुनि जी माउ आहे ग़ुलामी, उनखे जेको आहे सो एड्रेस कयूं। तंहिंजे करे मां सिंधी क़ौम खे अॼु चवां थो, क्लियर थो चवां, मां अॻु में बि चयो आहे, सिंध में जेके माण्हू सरहदीअ वारा आहिनि, जेके बि सरहदीअ वारा आहियो, सिंध खां ॿाहिरि जेके सिंधी रहनि था सरहदीअ वारा, हिंदुस्तान में जेके सिंधी रहनि था सरहदीअ वारा, मां तव्हांखे चवां थो तव्हां सिंध जे क़ौमी तहरीक जी माली मदद कयो। इहो मां ज़िम्मो थो खणां त जे पंजाब हिकिड़ो बि को केनाल खणी वञे, पंजाब सिंध में हिकिड़ो एकड़ बि ज़मीन जो जेकर खणी वञे, पंजाब सिंध खे जेकर हिकिड़ो ॾींहुं बि ग़ुलाम रखी वञे न, त मां सियासत छॾे ॾुसि। असां जो कैडर, सिंध जो नौजवान, मूं उन्हनि जी नफ़्सियाती रीडिंग वरिती आहे। सिंध जो बाशऊर माण्हू, सिंध जो क़ौमी कारकुन, हे भली ज़ाहिरी तौर ते तव्हांखे लॻे थो त अदा 10 पार्टियूं खोले वेठा आहिनि, 15 पार्टियुनि में विरहाए, का विरासत कान्हे का। क़ौमी कारकुन हिकु आहे जेको फ़िक्र सां GM सद खे मञे थो। क़ौमी कारकुन हिकिड़ी ॻाल्हि खे थो मञे त सिंधू देश जे आज़ादीअ जे लाइ पुरअज़म सियासी जदोजहद क़ौमी मज़ाहमत जंहिं ॾिठी, उन ॾे समूरा कारकुन रोडनि ते निकिरी ईंदा, जेको बि नंढो बाठो हूंदो उहो बि खणी ईंदा। तंहिंजे करे मां क़ौम खे अॼु खुलियल तौर ते चवां थो, हिकिड़ो त सियासी तौर ते भली तव्हां बि पंहिंजी सरगर्मी कयो, इन सां दुनिया खे इहो पैगाम ईंदो त सिंधी क़ौम सिंध जी मालिक आहे, उहो मालिकीअ जो अहसासु ॾियारे थी दुनिया खे। ॿियो त वसीलनि में असीं खुटल आहियूं। हिकिड़ो मिसाल आहे मूंखे ॾियणु घुरिजे, अलाए न घुरिजे, सिंधीअ में चवणी आहे त बघियाड़ चवंदो आहे त मुंहिंजी अखियुनि टंगुनि में जेतिरी ताक़त आहे, जे पोइनि में हुजे त मां पिंघनि मां ॿाहिरि खणी अचां। ऐं अॼु मां तव्हांखे, अॼु मां पंहिंजी क़ौम खे चवां थो त GS मुतहदा महाज़ जे अज़्म ऐं हौसले में जेका ताक़त आहे, इरादे में जेका ताक़त आहे, क़ौमी कारकुननि में जेका क़ुर्बानी ॾियण जी जेका ताक़त आहे, ओतिरी ताक़त जे असांजे वसीलनि में हुजे न, त पंजाबियुनि खे मां लाहौर बि डुबाए था। तंहिंजे करे तव्हां सभिनी जे अॻियां मां ॻाल्हाईंदो रहियो आहियां। अॼु बि मां चवां थो त मालिकी कयो वसीलनि जे हवाले सां,
सिंध जी आज़ादी ऐं सिंध जे पाणीअ जो हिकिड़ो जेको लप जेका आहे न उहा पंजाबियुनि खे न ॾिबी हिकिड़ो एकड़ ज़मीन जो पंजाबियुनि खे न ॾिबो ऐं 1843 में जेका सिंध ग़ुलाम थी असीं उन क़ौमी जेका आज़ादीअ जी बहाली आहे मां उहा तव्हांखे करे ॾेखारींदुसि इहो मां ज़िमो थो खणां महिरबानी जीअं सिंधु देश जीअं साईं जी